फोन जी घंटी वगी। अॻियां आवाज़ आयो, धीउ खे मारे लाश दफ़नाए छॾियो आहे, वञी लाश खणी अचो। ही लफ़्ज़ हुआ पंहिंजी धीउ खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कंदड़ जवाबदार जा, जंहिं लाइ इंसानी हयाती जी का बि अहमियत न हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अली रज़ा मंगी। नाज़रीन, सिंध में कारह जे नाले ते जारी रत जी रांदि वधीक हिकु मासूम न्याणी जी ज़िंदगीअ जो ॾीओ बुझाए छॾियो आहे। सांघर ज़िले जे शहर झोल वेझो ॻोठ मोहम्मद मूसा आराई जे रहवासी जवाबदार सिकंदर लगारी पंहिंजे 14 वरियनि जी न्याणी फरीदा खे कारह जो इल्ज़ाम मढ़े बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो। नारी केतिरनि ई ॾींहंनि खां लापता हुई। मिट माइट जवाबदार खां पुछाणो बि कंदा रहिया, पर जवाबदार ॾोह लिकाईंदो रहियो ऐं कूड़ ॻाल्हाईंदो रहियो। जवाबदार इहो चवंदो रहियो त हुन न्याणीअ खे परणाए छॾियो आहे, पर हक़ीक़त में हू खेसि मौत जी निंड सुम्हारे चुको हो। क़त्ल करण खां पोइ जवाबदार न्याणी खे बिना कफन, गुस्ल या जनाज़े नमाज़ जे पंहिंजे ई घर जे अंदरि खॾ खोटरे पूरे छॾियो हो। धीउ जे क़त्ल ऐं लाश दफ़नाइण खां पोइ जवाबदार पंहिंजो घर ख़ाली करे लॾो खणी अणॼातल हंध ॾांहुं निकिरी वियो। हुन फ़ोन ज़रिए पाड़ेसिरनि खे इतलाह ॾिनो त मूं फरीदा खे मारे पूरे छॾियो आहे, वञो ऐं लाश कढो। इतलाह मिलण ते झोल पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ज़मीन में पूरे लाश हथ करे वरितो। शुरूआती इतलाहनि मूजिबि लाश 5 ॾींहं पुराणो हो। लाश जी हालत इंतिहाई ख़राब हुई ऐं खल सड़ी चुकी हुई। पुलिस लाश जो पोस्टमार्टम कराइण खां पोइ केस दाख़िल करे वरितो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा भया पिया वञनि। नाज़रीन, सिंध में अक्सर अहिड़ा क़त्ल ज़ाती मिल्कियत, पसंद जी शादी या घरेलू झेड़नि खे लिकाइण लाइ कारह जो नालो ॾेई कया वेंदा आहिनि। हिन मासूम न्याणी जे क़त्ल पुठियां असुल हक़ीक़त छा आहे, उनजो पतो पुलिस जे शफ़ाफ़ जांच मां ई पवंदो। फरीदा लगारी जो क़त्ल बि सिंध जे उन्हनि सवे न्याणियुनि जी कहाणी आहे जेके हर साल कुधी रस्म जे वर चढ़ी वञनि थियूं। न रुगो हिन बेरहमाने क़त्ल जे जवाबदार सिकंदर लगारीअ खे सज़ा ॾियारी वञे, पर अहिड़ी जहालत वारी सोच जो ख़ात्मो बि ज़रूरी आहे। अहिड़ो माहौल जोड़ण जी ज़रूरत आहे जिते का बि फरीदा पंहिंजे ई घर अंदरि बेगुनाह क़त्ल न कई वञे।